नाले वाले अतिथि साईं प्रोफेसर मोहम्मद अली पठान के गुजारिश में इसको वचन ऐं बल्लभ मोहब्बत जा जश्न लतीफ़ के हवाले से सलाम ये तो बेतमाया से आयत माई लियो मन लाइन विरासत के पार तकिए का है खाने बेल बेल लोटे बद लतीफ के कमर केचन लाए राजा आहे सोचो ताता कलह उदार मता से उदार पेरुन में पिनिया शाह लतीफ सिंध जो था पर दुनिया जो बड़ो शायर उन्हें के आलमी लेवल ते जेका मेहनत करण आलमी लेवल ते जेको निशामत कयो बड़ो शायर वो असांजे सिंध जे आलमनि में पर वो अंग्रेज़नि कयो ऐं वो अर्नेस्ट ट्रम्प हुनजो पहिरियों रिसालो सिंधीअ में छपायो ऐं अर्नेस्ट ट्रम्प जे करे असांजी ॿोली उहा छपाई हेठि आई ऐं उनजो क्रेडिट वो शाह अब्दुल पिटाई ॾिनो वञे त 1860 में पहिरियों रिसालो जेको छपाई जी सूरत में आयो उहो शाह लतीफ़ जो आहे जंहिंखां पोइ असांजी ॿोली प्रिंट में आई ऐं शाह लतीफ़ बि हुयो जंहिंजे करे असांजी ॿोली अवल लहजो ॾिसी वञी अदाई सिंधी जो लहजो आहे पर शाह लतीफ़ खे जॾहिं अंग्रेज़नि करियो ऐं गौर वीचार थियो त उन खां पोइ उन्हनि चयो इहा सिंधी ॿोली पर लहजो न आहे पर इहा ॿोली आहे जेका सिंध जे हर सिटे में ॻाल्हाई थी वञे थोरे मट सां लफ़्ज़नि जे फेर घेर सां इहा ॿोली सिंध में ॻाल्हाई थी वञे सभिनी जो यूनाइटेड फ्रंट शाह अब्दुल पिटाई आहे उनजो महवर शाह अब्दुल पिटाई आहे पिटाईदार जो भेद आहे जंहिंमें उन सॼी सिंध जो मिलायो आहे सारंग खे सालीन माण्हू मिर्ग में सारंग खे सालीन यानी मींहं खे पुकारनि था पिया माण्हू बि था पुकारनि त मिर्ग बि था पुकारनि मिर्ग जबल में रहंदड़ हरण या थर में रहंदड़ हरण थर खे बि मिलाई त काठे खे बि मिलाई सारंग खे साली माण्हू मिर्ग में आलू अबर आसरे हाणे हिनखे आलू बि चवंदो आहे जंहिंजो थर में को कमु कोन्हे पर उते आलू लफ़्ज़ था चवनि जेको दिलि जेतिरो हुनजो गीत आहे ऐं उहो जॾहिं मींहुं न वसंदो आहे छोकिरे जी मुंद हूंदी आहे त उहो लखनि जे तादाद में पुटुनि में उहो हिकिड़ो आवाज़ु कढंदो आहे मींहं खे पुकारींदो आहे त छा साईं जो आलू अबर आसरे तारा तवारी समुंड वरी समुंड ॾे हलियो वियो समुंड जूं नए सिंध जे आली पलू पियारी संगार सुख थी साईं मुंहिंजा मुबारक आहे असांजे कॉलेज जे प्रिंसिपल साईं गुलाम सरवर कुरैशी साहब खे मुबारक आहे असांजे स्कॉलर डॉक्टर एहसान दानिश खे मुबारक आहे अवां उस्ताद ऐं शागिर्दनि खे जो तव्हां दुनिया में हेॾी वॾी ॻाल्हि जंहिंजे रूप मां हज़ारे सिज उहे उभरनि था पिया ऐं हज़ारे माण्हू उनजी रोशनीअ सां मुनवर थियनि था उहो शाह अब्दुल जी पिटाई आहे जंहिंजो रिसालो जंहिंमें कुझु हज़ार बेत शामिल आहिनि पर उहे कुझु हज़ार बेत न आहिनि उहे हज़ारे किताब आहिनि हुनजो हर बेत हज़ारे किताबनि जो निचोड़ आहे शाह लतीफ़ बि आहे जेको सॼी दुनिया में असांजे इल्म जे हवाले सां हिकिड़ो मोड़े करो छाकाणि उहो साबित थो करे त असां तंहिं ज़माने में बि पढ़ियल आहे ॿियो सबूत असांजो शाह जो रिसालो आहे जेको असांजे इल्म जे आसमान खे क़ाइमु थो करे त सिंध में एॾो वॾो आलम पैदा थियो जंहिंजे इल्म सां सॼी दुनिया मनवर थी ऐं सॼी दुनिया हैरान डॉक्टर फोर्डे उनजो पहिरियों PhD हो उन खां पोइ हज़ारे जा जेके आहिनि उहे चाहींदड़ आहिनि सॼी सिंध जे आम माण्हूअ जे दिलि में शाह साईं खे उहो दर्जो हासिल आहे
रख में शाह साईं जा फेस मिलंदा ऐं इहो वॾो एज़ाज़ आहे कंहिं शाइर लाइ त हुनखे आम माण्हू त यादि रखे पढ़ियल त यादि रखे पर आम माण्हू हुनखे सीना पासीना सामींदो अचे। मुंहिंजे साम्हूं पिटाई यूनिवर्सिटी साईं बशीर अहमद शाह साहब डॉक्टर बशीर अहमद शाह साहब वेठो आहे जंहिं इरफान लतीफ़ नाले सां किताब लिखियो जंहिंसां मुंहिंजी शाह साईं थी ऐं उन में ख़ूबसूरत ॿोलीअ सां उन शाह साईं बाबति शाह साईं जे सुरनि बाबति उहो ॿुधायो सम्झायो। इहे किताब असांजा रहनुमा इन्हनि किताबनि जी रोशनीअ मां असां छा सबक़ हासिल कयूं ऐं दुनिया जा सभु इल्म पढ़ी केतिरा बि तव्हां हुन में अकाबर थियो पर जेकॾहिं शाह साईं जो रिसालो तव्हां न आहियो पढ़ियल त तव्हां अधु पढ़ियल आहियो तव्हां तमामु थोरा पढ़ियल आहियो पर शाह जे रिसाले पढ़ण सां तव्हां वॾा आलिम थी सघो था। तव्हां वटि जेको माण्हू शाह जे रिसाले मां जेको तव्हां माण्हू सिखंदो हलो हलो कोरे जिन जो ॾींहुं नरम कटीअ पटीअ कंद ते थियनि कीन गरम छिनण थियनि शर्म गॾियूं गॾु पाण। साईं मसूद कुरेरा साहब असांजो शाह साईं सॼी दुनिया जो वॾो शाइर मुंहिंजी ख़्वाहिश आहे सदा ई रही आहे त असांजे कॉलेजनि में असांजे स्कूलनि में पहिरियों सबक़ जेकॾहिं पढ़ायो वञे त उहो शाह साईं जो पढ़ायो वञे ऐं उनजो अलॻि सां अंग्रेजीअ में बि अलॻि सां हिकिड़ो सब्जेक्ट रखियो वञे सिंधीअ में बि अलॻि सां हिकिड़ो सब्जेक्ट रखियो वञे छाकाणि जो अवल आख़िर शाह हुआ असां वटि ऐं सॼी दुनिया में असांजे इल्म जो शाह साईं आहे तमामु घणी